तहरीक जे कारकुननि मुज़ाहिरो करे धरणो हयो जंहिंमें ॿारड़ा पिण शरीक थिया। मोली में अब्दुल हक ॾाहिरी, मौला बख्श खोसे ऐं बिहार ॾाहिरी जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणो त कराची में हिकु साज़िश तहत बेगुनाह सिंधी माण्हुनि खे मारियो पियो वञे। हुननि चयो त हुकुमरान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां हुकूमत बचाइण लाइ मुख़्तलिफ़ ग्रुपनि अॻियां झुकी रहिया आहिनि। क़ौम परस्त अॻवाननि चिता ॾिनो त धरती धणियुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जूं कार्रवायूं बंदि न कयूं वयूं त हू पंहिंजी हिफ़ाज़त पाण करण लाइ क़दम खणंदा। वार न थियण ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरा कया। जैकबाबाद में जस्कम ऐं एसयूपीए जे कारकुन अब्दुल गफ़ार महर, अब्दुल वहीद द्रोही ऐं अब्दुल मनान जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। नसीराबाद में अवामी तहरीक जे कारकुननि मोहम्मद रफ़ीक लग़ारी, इनायत तुनिया, सलीम अहमद जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद फासिल राहू चौक ते धरणो हयो। खैरपुर नातन शाह में अवामी तहरीक जे कारकुननि सूमर चांडे, गुलाम हैदर मल्हा, मुनवर छतोई जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। छुडे में अवामी तहरीक जे कारकुन अयाज कोसे, लियाकत मेमणी फैज़लालपुर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मेहर में अवामी तहरीक जे कारकुन आज़म ख़ासकिली, इम्तियाज़ चतोई जी अॻवानी में तालके अस्पताल खां मुज़ाहिरो करे घंटाघर चौक ते धरणो हयो। कोटड़ी में सिंधियाणी तहरीक जी कारकुननि हुस्ना राहूजो, नसीम सनमी, वकील गफ़ार मलिक जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। मोरे में अवामी तहरीक ऐं एसडीपीए जे कारकुननि दाऊद कलोड़े, मौला बख्श खोसे ऐं चाकोराई जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। राधण में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि गाज़ी खान सोलंकी, साबिर राधण जी अॻवानी में रैली कढी शाही बाज़ार जे मेन चौक ते धरणो हयो। रते देरे में अवामी तहरीक जे कारकुननि अज़ीज़ मंगी, कामरेड मुस्तफ़ा चांडे ऐं मिठल शेख जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। टुकड़ी में अवामी तहरीक जे कारकुननि अली शाह, अनवर ख़ासकिनी, मूसा नुहानी जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते अख़बारनि ख़िताब कंदे चयो त कराची में बेॾो सिंधी ऐं बलोचनि खे मारियो पियो वञे। हुननि वधीक चयो त सिंध जे 8 ज़िलनि में बरसाति ऐं गहरनि पवण सबबि मुतासिर थियल ॻोठाणा सहायता न थियण सबबि बुखूं काटे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त कराची में सिंधनि ऐं बलोचनि जो क़त्लेआम बंदि करे बरसाति मुतासिरनि जी सहायता कई वञे। ॿी सूरत में मुज़ाहमत जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो।